साथियों लाल सलाम जिए सिंध जिए पड़े जरा 19 सदी जी तारीख जा वर्क तलाबात जर्मनी जे शहर वेमर में पैदा थी लड़ी का असीम फलसफी फ्रेडरिक नीत्शे सा मिलंदा सी इन फलसफी की तमाम बड़ी गाल कई जंहिंखे असां फोकल इंसान जो फलसफो सॾियूं यानी आम इंसान का मथां इंसान शाह साईं जो सॼो सारो रिसालो फोकल इंसान शख्सन सां पुर आहे उहे वणजारा हुजनि ससुई हुजे या सोनी हुजे पर साथियों शाह साईं जबलनि में ॾुथ ॾोरींदड़ यानी खावड़ियनि खे पंहिंजे रिसाले में आम इंसान खां मथां करे रखियो आहे जंहिंसां वठो त सुता मुंहं संदन पहिरें पुराणा खेथड़ा सा जुआ डोरे आया सुहा जित मुझन बुझा बुझूं कन तिया पराए पंद जो आऊं कमरे नसीब क्लास यारो तमाम सुर खावड़ी खणी अमा डो हाज़िर आया अमा मुझे स्टाल ते आया मुझे लाइ अमा जा वडा साथियों सुर खावड़ी में शाह साईं उन्हनि जो जिक्र करे थो जेके रातियूं ऋण में रहनि ऐं सारो ॾींहुं पंहिंजे मंज़िल पंहिंजे मक़सद पंहिंजे जानिब ऐं इनकलाब जे लाइ ज़ारो ज़ार रोइनि रोजन के जानिब जी मंजिल जी ऐं अवाम जी झोरी झोरो आहे वो कदा बि सुख जो साह नथा कनि जेको ॾुथ करे त डूंगर डोरण ॾाखड़ो छपर कीन ॾिए सूखड़ियूं सुतनि खे ॾोथी सां डोरीन जा जुअ सुई न ॿुधी पासा मथे पाहणे खावड़ी कोनीन विजा उतमोनीन जित न्याय कना मुंह खावड़ी लखिया घरे न गारी वायद लग विलन में रोयो जरारी गुंदर गुजारीन जे रोटी बित गड के शाह साईं चए थो त हिन समाज जा आम पर ख़तम इंसान इन्हनि ग्रहण ते रसिया आहिनि जन ते पूरी तारीख़ न रसी आहे इन कमरे जन अहिड़ियूं सोपूं कयूं आहिनि जिते को बि न रसियो जित न पखी पेर जित टिमके बाहेड़ी ॿियो ॿारींदो केर खावड़ की खेर दे दिहाई न जिते पेर न पखियां जिते खावड़ियां वर ॾेई मां चूंडिया शाह साईं हमेशह समाज में मौजूद मारूज़ी सोचनि राहनि रिश्तनि रवायतनि जी खिलाफ़ वर्ज़ी कई आहे किथे चए थो अखु उल्टीदार किथे चए थो कॾहिं थिजे कन कॾहिं थिजे वात किथे चए थो वाहिरे जी वेर छुलूं करियां छपने किथे चए थो तुझे पाण पब जात लिंग मुंजालो किथे फरमाया त सो सिरन पाए तंद बराबर तोरिया त उटल ओढ़ाई थिए जरा बीजल बुराए किथे लिखियाई साहिड़ संदो तन घा घाए गिणन जे वरी खावड़ी में चए थो त ॾिसी डोरी डूंगरे वाट विञाई जन पुरंदा कीअं परूड़ियो रंग से न ऋण ॾेई दार दयूं कयो पीरता न पुछनि धूड़ पिरियां लाइ धार कयो वेचारा विझनि ख़बर खावड़ियनि आहे लिख लाहूत तालीम तबके ऐं मज़लूम तबके जी तारीख़ अहिड़ी तारीख़ूं जॾहिं क़ौम पंहिंजी जिस्मानी वेर सां गॾु ज़हनी जदोजहदनि जूं शमशीरूं बि आसमाननि खे तोहफ़े तौरु ॾींदियूं आहिनि अहिड़ी फिकर जी तकलीफ़ ऐं सहेड़नि लाइ हिकु इंसान खे झर झागड़ा पवंदा आहिनि लक लंगड़ा पवनि था तॾहिं तारीख़ सां ते आङिरियुनि ते ॻणनि जेतिरा आदर्श ऐं फोकल इंसान ॾिना आहिनि बाक़ी 99% शाह जे शहर वांगुरु आहिनि त हुबा बि हुआ उन वादी विझ तारीख़ जा अहिड़ा माण्हू हक़ ऐं सच जी ॻोल्हा लाइ लुड़कारीनि था जबल जाॻीनि था ये शाह साईं चए थो त खावड़ियनि खणी साझर ॿधा संदरा डोरी डेम डूंगरे कियाऊं पाण पड़ी ॾुखनि ॾीलाणी छह लधाऊं छपरी तारीख़ जा अहिड़ा माण्हू जेके हक़ ऐं सच जी ॻोल्हा कनि था उन्हनि खे पंहिंजी ज़ात जो को गुनो आहे कहिड़ो अथई काम गंजे डूंगर गाम में बसी ते पहाड़ खे अचे न आराम मथां डूंगर डोरीअ उझी को अवाम हरा करे आराम खामत खावड़ी थी पेई जनी बास गंजे डूंगर गाम जी छॾे सभु लिबास लोचे लाहू थी थिया पयो जन परो गंजे डूंगर गाम जो छॾे खेत खरो लोचे लाहू थी थिया पेई जन परख गंजे डूंगर गाम जी वारे सभु वरक लोचे लाहू थी थिया साथियों पाण जबल जागे सच वेर करण जहिड़ा त न आहियूं पर इंसान दोस्त मक़सद जे लाइ का नंढड़ी लाइब्रेरी समाज जे केॾांहुं कामरेड सां गॾिजी पंहिंजो वजूद खे फलोर सघूं था ऐं पंहिंजी ज़हनी जिस्मानी ऐं समाजी आज़ादी लाइ लोचे सघूं था वेयूं पब पई खेरूं खाओ आऊं तन ॾोछियुनि जूं पुछा पेर पई रुञनि राति रही जनी डूंगर डोरिया ऐं आख़िर में चए थो उहे अॻवान जन खे लखे आज़ार मिलिया आहिनि पर अञा बि आज़ादी जी राह ते अटल आहिनि उन्हनि ॾे वञ तव्हां वहूं वेही आओ खेरूं खाओड़ियुनि जूं जोश तव्हां वहूं वेही आओ अङण खाओड़ियुनि जे जोश ॾिनऊं जीअ खे लिकाए लोकाऊं ॾोछियुनि खे खाओ सुम्ही सुख न माणियो महिरबानी साईं तमामु बहितरीन ज़बरदस्त वेरी गुड